गुज़िरड़ी कराची में दहशतगर्दनि सां मार डोड़काईंदड़ कोठड़ी जे साइट वारे इलाइक़े जे ईसादर ॻोठ सां तालुक़ु रखंदड़ पुलिस एहलकार ख़लील जतो जे घर ASP कोठड़ी एलिना राजपाल ऐं एलियट फोर्स इंचार्ज SHO ताहिर मुग़ल अब्बासी समेत ॿिया ऑफिसर पहुता। इन मौक़े ते ASP पारां शहीद एहलकार जे वालिद खे सलामी पेश कई वई ऐं गुलदस्ता पेश कया विया। ASP एलिना राजपूत पुलिस एहलकार जे वालिदनि खे मुबारक ॾींदे चयो त संदनि पुट पंहिंजी जुरत ऐं बहादुरी सां न रुॻो उन्हनि जो पर सिंध पुलिस जो नालो बि रोशन कयो आहे। कश्मीर कंदकोट जे वैक्सीनेटरनि पारां DHO ऑफिस ॿाहिरां मुतालबनि जी मुंता लाइ एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते सरदार शाह अब्दुल रज़ाक चन्ना ऐं शबीर अहमद चयो त पंजाब ऐं KP की जहिं सिंध जे वैक्सीनेटर खे बि अपग्रेड कयो वञे, टाइम स्केल ॾिनो वञे ऐं 58 गावी वैक्सीनेटर खे पको कयो वञे। अॻवाननि चयो त उन्हनि जी अपग्रेडेशन जी समरी APIPD सेक्रेटरी हेल्थ ॾांहुं मोकिली वई आहे, पर उनखे अॻिते नथो कयो वञे। उन्हनि सेक्रेटरी हेल्थ खां मुतालबो कयो त संदनि जाइज़ मुतालबा जल्द खां जल्द मंज़ूर कया वञनि। मुंबई जे माड़ी जे ॻोठ जाड़ो खान बोज़दार जे रहवासी कामरेड लियाकत बोज़दार पारां बासर जे ज़ुल्म ख़िलाफ़ ॿारनि सां गॾिजी एहतजाज कयो वियो। कामरेड लियाकत बोज़दार पंहिंजा मासूम ॿार साण करे प्रेस क्लब मुंबई जे माड़ी पहुची एहतजाज कंदे चयो त मुंबई जे माड़ी जे UC बेलडी जे वाइस चेयरमैन मौला बख्श उर्फ मोलू महर संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन संदन ज़मीन ते क़ाइम वाही पटाए छॾी आहे। हू संदन ज़मीन खे गैराबाद करणु चाहे थो। हुन चयो त संदन सफ़र गुज़र ज़मीन ते आहे, पर हू उन्हनि खे कंगाल करणु चाहे थो। इन मौक़े ते कामरेड लियाकत बोज़दार सिंध सरकार DC घोटकी खां मुतालबो कयो त बासर मोलू महर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे साणुसि इंसाफ़ कयो वञे। कोटी जी मोहल्ला टालपुर में पीरसन बेवा ज़किया मीरजत खे नाफरमान पुटनि गुल मोहम्मद मीरजत, गुलाम रज़ा मीरजत, मामी फिदा हुसैन मीरजत सां गॾिजी कुहाड़ी हणी ज़ख़्मी करे फरार थी विया। पीरसन बेवा ज़किया मीरजत एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त संदसि नाफरमान पुट गुल मोहम्मद, गुलाम रज़ा संदसि भाउ फिदा हुसैन मीरजत सां गॾिजी प्लाट विकिरो करणु चाहिनि था। संदसि मना करण ते खेसि कुहाड़ी हणी रतो रत करे फरार थी विया आहिनि। हुन जो त नाफरमान पुटनि मिल्कियत जे लालच में अची संदसि पेरीअ जो बि ख़्यालु न कयो आहे। हुन SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त संदसि पुटनि ऐं ज़ालिम भाउ खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।